ज़ाहिर फ़रेबी। एयर मार्शल अब्दुल लतीफ़ हवाई जहाज़ जे हलाइण जो 40 सालनि जो तजुर्बो रखे थो। 25 अगस्त 1981 ते हुन रूसी साख़्त जो आवाज़ खां तेज़ हलण वारो जंगी जहाज़ मग 25 आज़माइशी तौर ते उॾारियो। अधु कलाक जी परवाज़ खां पोइ हुन पंहिंजे जहाज़ खे हेठि लाथो। एयर मार्शल जॾहिं हवाई जहाज़ खां ॿाहिरि आयो त हुन पंहिंजा तासुर बयानु कंदे चयो, असांजी परवाज़ जे अॻियां हिमालया जबल बि नंढो थो ॾिसण में अचे। टाइम्स ऑफ इंडिया 26 अगस्त 1981। आवाज़ खां तेज़ रफ़्तार जहाज़ हिमालया जे मथां उॾामूं भरे रहियो हुजे त उन वक़्तु जहाज़ जे मथां वेठल माण्हूअ खे हिमालया वाक़ई हक़ीर थो नज़र अचे ऐं पंहिंजी अज़मत जो हिकु अजीब अहसासु पैदा थो करे। पर इहा ग़लतफ़हमी उन वक़्तु ख़तमु थी वञे जॾहिं को जहाज़ हिमालया जी कंहिं चोटी सां टकराइजो वञे। चोटीअ जे मामूली टकराव सां बि फिलफोर जहाज़ में बाहि लॻी थी वञे ऐं अचानक जहाज़ ऐं उन जा मुसाफ़िर ॿई इन तरह राख जो ढेर बणिजी था वञनि जीअं उन्हनि जी का हक़ीक़त ई न हुई। मौजूदा दुनिया में कंहिंखे का वॾाई मिले थी त हू जल्दी ग़लतफ़हमी में मुब्तला थी थो वञे। हालांकि दुनिया जी हर वॾाई ईअं ई आहे जीअं तेज़ रफ़्तार हवाई जहाज़ जे मथां कंहिं जबल खे ॾिसणु। अहिड़े मुसाफ़िर खे बज़ाहिर पंहिंजी सवारी अज़ीम थी लॻे, पर इहा हिकु ख़याल फ़रेबी खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। हालात जे मामूली फ़र्क़ सां बि उनखे इहो ॿुधाइणु काफ़ी आहे त हुनजी का बि हक़ीक़त न हुई। दुनिया में कंहिं शइ खे हासिलु करण लाइ जिन बेशुमार सबबनि जी मुवाफ़िक़त ज़रूरी आहे, उन्हनि जी फ़राहमी के इंसान जे वस जी ॻाल्हि कान्हे। इहो सिर्फ़ु ख़ुदा आहे जेके तमामु मुवाफ़िक़ असबाब हिकु जाइ ते गॾु करे कंहिं वाक़िए खे ज़हूर में आणे थो, जॾहिं तिन सॼे मामलनि ते ज़ाहिरी सबबनि जो पर्दो विधल आहे। माण्हूअ खां इहो मतलूब आहे त हू हक़ीक़त पसंदी जो तरीक़ो इख़्तियार करे ऐं ख़ुदा जी ख़ुदाईअ खे पंहिंजे मुक़ाबले में बंदगी जो एतिराफ़ करे वठे। हू बज़ाहिर पंहिंजी कोशिशनि सां हासिलु करे, पर हुनखे ख़ुदा जी तरफ़ खां मिलियल सम्झे। हू बज़ाहिर वॾो हुजे, पर पंहिंजे पाण खे नंढो यकीन करे। हू बज़ाहिर बुलंदी ते उॾामी रहियो हुजे, पर पंहिंजे पाण खे पस्तीअ में किरियल महसूसु करे। माण्हूअ जो असल इम्तिहान इहो आहे त ज़ाहिरी फ़रेब खां गुज़री असल हक़ीक़त खे सुञाणे। हिते जी हर वॾाईअ खे नंढड़ो सम्झे, पर तमामु घटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके फ़रेब जे इन पर्दे खे फाड़ण में कामयाबु थियनि था।